रॉक्स या पत्थर छा आहिनि। असीं पंहिंजे चौगिर्द नज़र फेराईंदासीं त बेशुमार फितरत जा वसीला नज़र ईंदा जेकी असांजे लाइ निहायत ई अहम आहिनि, जीअं हवा, पाणी, ज़मीन, निबातात ऐं हैवानात खां अलावा ॿिया बि केतिरा ई ज़ख़ीरा मौजूद आहिनि। उन्हनि मिड़नी फितरती रंगनि मां जबल निहायत ई अहमियत रखंदड़ आहिनि। हिन डॉक्यूमेंट्री में असीं पत्थरनि या जबलनि बाबति बुनियादी ॼाण हासिल करियूं था। ज़मीन जे सभ खां मथे तह खे करस्ट चयो वेंदो आहे, जंहिं ते जबल निमाया तौर नज़र ईंदा आहिनि। पत्थर तमामु घणा वॾा बि थी सघनि था या वरी बिल्कुलु नंढड़ियूं पथियूं बि जेकी मुख़्तलिफ़ रंगनि ऐं क़िस्मनि जूं थींदियूं आहिनि। पत्थरनि या जबलनि जा बुनियादी क़िस्म इग्नियस रॉक्स या ॿरंदड़ जबल, सेडिमेंट्री रॉक्स या तहदार जबल, मेटामॉर्फिक रॉक्स या तब्दील थियल जबल। अचो त इन्हनि टिनी क़िस्मनि जे वजूद में अचण वारे अमल खे तरतीबवार समझण जी कोशिश करियूं था। गरम ॻरियल लाओ ज़मीन फाटण सबबि ॿाहिरि मथाछिरे ते निकिरी ईंदो आहे, जेको थधो थियण बाद ॼमी सख़्तु थी वेंदो आहे, जंहिंखे असीं ॿरंदड़ जबल मां जुड़ियल जबल यानी इग्नियस रॉक्स चवंदा आहियूं। ॿरंदड़ जबल ॿिनि क़िस्मनि जा थियनि था, जेको लावा बिल्कुलु ॿाहिरि ज़मीन जे मथाछिरे ताईं निकिरी नाहे सघंदो ऐं करस्ट जे तह जे वेझो अची ॼमी वेंदो आहे, उनखे इंट्रूसिव इग्नियस रॉक्स या ग्रेनाइट चयो वेंदो आहे। जॾहिं त लावा मथाछिरे ते निकिरी अची ॼमी वेंदो आहे त उनखे एक्सट्रूसिव इग्नियस रॉक्स या बसाल्ट पिण चयो वेंदो आहे। ॿरंदड़ जबलनि ज़रिए वजूद में ईंदड़ जबल तमामु घणा सख़्तु, मज़बूत ऐं वज़न में ॻोरा हूंदा आहिनि। ज़मीन जे मथाछिरे जो लॻभॻि 95% हिसो ॿरंदड़ जबलनि ज़रिए वजूद में आयल जबलनि ते मुश्तमिल आहे। सेडिमेंट्री रॉक्स या तहदार जबल हेठां आहिनि या समुंड जे तरे वारियुनि जायुनि ते घणे क़दुरु मिलनि था, छाकाणि त गर्मीअ पद में ईंदड़ मुसलसिल तब्दीली या तूफ़ाननि ऐं ख़तरनाक ज़िलज़िलनि सबबि जबल टुटंदा आहिनि, जेकी नंढड़ियुनि टुकड़ियुनि या पथरियुनि में तब्दील थी वेंदा आहिनि, जेकी पथिरियूं वरी पाणीअ ऐं तूफ़ान ज़रिए रणंदियूं अचे ज़मीन जे हेठाईअ वारनि हिस्सनि या समुंड जे किनारनि वारनि इलाइक़नि में जमो थियण शुरू थी वेंदियूं आहिनि ऐं ईअं हिक ॿिए मथां तह जे मथां तह ठाहींदियूं रहंदियूं आहिनि। उन्हनि पथरियुनि सां गॾु उन्हनि तहनि में जानवरनि ऐं ॿूटनि जा जिस्म बि दफ़न थी वेंदा आहिनि, जंहिं सबबि मथां वारनि तहनि जो दाब हेठियनि तहनि ते वधंदो वेंदो आहे ऐं अहिड़ी रीति तहदार जबल या सेडिमेंट्री रॉक्स वजूद में ईंदा आहिनि। पर उन्हनि पथरनि, जानदारनि ऐं ॿूटनि वारनि तहनि खे जबल में तब्दील थियण लाइ हज़ारें साल लॻंदा आहिनि। ही जबल वज़न में हल्का ऐं भुरंदड़ हूंदा आहिनि। ही जबल आम तौर ते चूने जे पत्थर या पत्थर वारे कोयले तौर इस्तेमाल थियनि था। चूने जो पत्थर जानवरनि जे भुरी वियल हॾियुनि ऐं मरी वियल सामूंडी सिपियुनि ऐं ॿियनि जानवरनि मां वजूद में ईंदो आहे। अहिड़ी रीति पत्थर वारो कोयलो निबातात ऐं जानवरनि जे भुरियल ऐं ॻरियल बाक़ियात मां वजूद में ईंदो आहे। मेटामॉर्फिक रॉक्स या तब्दील थियल जबल तॾहिं वजूद में ईंदा आहिनि जॾहिं ॿरंदड़ जबलनि ऐं तहदार जबलनि ते शदीद गर्मी पद या शदीद दाब पवंदो आहे। उन अमल में हज़ारें सालनि जो वक़्तु घुर्बल हूंदो आहे।
जीअं पत्थर जे कोयले वारो पत्थर शदीद दाब ऐं गर्मी पद सबब हीरे या ग्रेफाइट में तब्दील थी वेंदो आहे। पेंसिल वारो गोरो उन ग्रेफाइट मां ई ठहियल हूंदो आहे। अहिड़ी रीति चूने जो पत्थर वरी संगमरमर या मार्बल में तब्दील थी वेंदो आहे। ताजमहल उन संगमरमर सां जुड़ियल आहे, जंहिं लाइ ख़ुसूसी तौर इहो मार्बल राजस्थान जे मकराना इलाइक़े वारनि खाणियुनि मां घुरायो वियो। उन संगमरमर जो इस्तेमाल अॼुकल्ह तमामु घणो थी रहियो आहे। राजस्थान में जयपुर जे वेझो ॻाढ़े रंग जो तहदार जबल मौजूद आहे, जंहिंजो इस्तेमाल कंदे शाहजहान दिल्लीअ जे लाल किले जी अॾावत कराई हुई। जबल मुसलसिल तब्दील थींदा रहंदा आहिनि। लावा थधो थी ॿरंदड़ जबलनि मां वजूद में आयल पत्थरनि यानी इग्नेस रॉक में तब्दील थी वेंदो आहे। ॿरंदड़ जबल वरी मौसमी तब्दीली ऐं ज़िलज़िलनि सबबि भुरी ज़रड़नि में तब्दील थींदा आहिनि। उहे ज़रड़ा वरी हेठायुनि में ॼमी तहदार जबल यानी सेडिमेंट्री रॉक्स ठाहींदा आहिनि। साॻी रीति तहदार जबल दाब ऐं गर्मी पद सबबि तब्दील थी जबलनि यानी मेटामॉर्फिक रॉक्स में तब्दील थी वेंदा आहिनि ऐं आख़िर में उहे तब्दील थियल जबल वरी ज़मीन जे अंदरि मौजूद शदीद गर्मी पद सबबि ॿीहर लावा में बदिलजी ज़मीन जे मथाशिरे ते लावा जी सूरत में निकिरी ईंदा आहिनि। अहिड़ी रीति इहो चक्कर मुसलसिल हलंदो रहंदो आहे। उम्मीद आहे त अर्थ साइंस यानी भूॼाण सां दिलचस्पी रखंदड़ शागिर्दनि खे हिन क़िस्म जे सिंधीअ में ठहियल डॉक्यूमेंट्रीज़ मां यकीनन कुझु न कुझु सिखण जो मौक़ो मिलंदो हूंदो। सिंधीअ में साइंसी ॼाण वारे हिन सिलसिले खे आम करण लाइ हिन वीडियो खे शेयर करे वधि खां वधि नौजवान ताईं पहुचायो ऐं हिन क़िस्म जूं मज़ीद वीडियो ॾिसण लाइ अवां असांजो चैनल साहत टीवी सब्सक्राइब कयो।